अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो टीएन न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची मार्केट खां। बरसाति पवण सबबु इलाइक़े जो सॼो निज़ाम धरम बरम थी वियो। बिजली बंदि थी वई। निकासीअ वारो निज़ाम नाकारा हुअण करे गटरनि जो किनो पाणी मुख्य बाज़ार में बीह वियो। गटर उबता वहण लॻा। ॿाराड़ियुनि जे इलाइक़नि में ढोरा ऐं नयूं भरिजी आयूं, जंहिं सबबु ॻोठनि जो शहर सां राब्तो कटिजी वियो। आवाम सख़्तु परेशान, कारोबार ठप थी वियो, इंतज़ामिया ग़ाइब थी वई। ख़बर मूजिबि दाबेची मिल्द एरिया जे सभिनी इलाइक़नि में बरसाति पवण सबबु नयूं ऐं ढोरा वही आया। दाबेची खां शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी, बिलाल नगर, मॉडल टाउन समेत ॿाराड़ियुनि जे ॻोठ आचार सालार, जोखियो, मामू सालार, दरिया खान, सिद्दीक ॻोठ ऐं इब्राहिम ॻोठ समेत दर्जन ॻोठनि जा रस्ता मुकमल तौर ते बंदि थी विया। मींहुं पवण सबबु बिजलीअ समेत सॼो इलाइक़ो जो निज़ाम धरम बरम थी वियो। गटर नालनि जी निकासी न हुअण करे गटरनि जो किनो पाणी मेन मार्केट जे मुख्य बाज़ार में काहे पियो। गटर उबता वहण लॻा। रवासी सख़्तु ॾुखाइयनि अज़ाब वारी ज़िंदगी गारण ते मजबूर थी विया। दाबेची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां वहंदड़ पाणीअ जी नयनि ऐं नालनि ते बाअसरनि पारां गैर क़ानूनी तौर ते कब्ज़ा करे उन्हनि ते दुकानूं ऐं घर अॾण सबबु कुदरती बरसाती लंघ बंदि थी विया आहिनि, जंहिं सबबु बरसाति पवण जे करे पाणी इलाइक़े जे आबादीअ में मुख्य मार्केट में काहे पियो ऐं पाणी बीहण सबबु हड़ई दुकान पाणीअ हेठि अची वञनि था, जंहिंजे करे कारोबार सख़्तु मुतासिर थिए थो। रवासी सख़्तु ॾुखाइयुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, पर अफ़सोस जो मक़ामी तोड़े असिस्टेंट कमिश्नर मीरपुर शाकिरो जे कन ते जूं बि नथी चुरे, जंहिं सबबु रवासी सख़्तु अज़ाब में मुब्तला आहिनि। हिननि डीसी ठट्टो ऐं सिंध हुकूमत खां घुर कंदे चयो त निकासी वारो निज़ाम ठाहे करे रवासियुनि खे अज़ाब खां बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, टीएन न्यूज़, दाबेची।